अस्सलामुअलैकुम, वेलकम टू प्रमोट सिंधी यूट्यूब चैनल। मां आहियां दीपक। अॼु जो पंहिंजो टॉपिक आहे यूज़ ऑफ मस्ट एंड हैव टू। हाणे मां पहिरीं तव्हांखे मस्ट ऐं हैव टू जे बारे में इहो ॿुधाए छॾियां त ॿिन्हिनि जा जेका मीनिंग आहे, मतिलबु आहे, उहो बिल्कुलु सेम आहे सम्झो। पर जेका मस्ट आहे उहो ऑक्सिलरी वर्ब आहे ऐं हैव टू जेका आहे उहो हिकु स्ट्रक्चर आहे। ॿिन्हिनि खे को मज़बूत एडवाइस ॾियण लाइ या को सलाह ॾियण लाइ या को हुकुम ॾियण लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे। जॾहिं पाण कंहिंखे को कमु करण लाइ ज़ोर ॾींदा आहियूं, ज़ोर सां मतिलबु कंहिंखे ज़ोर ॾेई करे को कमु चवंदा आहियूं त इहो कजो, त उन लाइ पाण मस्ट या हैव टू जो इस्तेमालु कंदा आहियूं। मां हिन जो फॉर्मूलो तव्हांखे ॿुधायां त मस्ट जो फॉर्मूलो हूंदो सब्जेक्ट प्लस मस्ट प्लस वर्ब जी फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट, ऐं हैव टू जो फॉर्मूलो हूंदो सब्जेक्ट प्लस हैव टू प्लस वर्ब जी फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट। हाणे मां तव्हांखे इहो ई मिसालनि सां सम्झायां त तव्हांजे साम्हूं लिखियलु आहे तव्हां ज़रूरु कॉलेज वेंदो। यू मस्ट गो टू कॉलेज। तव्हांखे कॉलेज वञिणो पवंदो। यू हैव टू गो टू कॉलेज। असांखे पुलिस खे ॿुधाइणो पवंदो। वी हैव टू इन्फॉर्म द पुलिस। तव्हांखे मुंहिंजा पैसा वापसि करणा पवंदा। यू मस्ट गिव मी माई मनी बैक। इन जो इहो बि थी सघे थो यू हैव टू गिव माई मनी बैक। क्लास में हर कंहिंखे अचिणो आहे। एवरीवन मस्ट कम टू क्लास। इन जो इहो बि थी सघे थो एवरीवन हैव टू कम टू क्लास। हैव टू जेका आहे उहो स्ट्रक्चर आहे। इन सां गॾु पाण ऑक्सिलरी वर्ब खे बि यूज़ करे सघूं था। एग्जाम्पल इहो सम्झायां त इन जो फॉर्मूलो थींदो सब्जेक्ट प्लस ऑक्सिलरी वर्ब प्लस हैव टू प्लस वर्ब जी फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट। इहो ई मां मिसाल सां सम्झायां त मिसाल लिखियलु आहे तूं होॾां न वेंदे। यू डोंट हैव टू गो देयर। इहो जेका सेंटेंस आहे इहो पाण हैव टू जा नेगेटिव ऐं इंटरोगेटिव ठाहिण लाइ इस्तेमालु कंदा आहियूं। मूंखे होॾां वञिणो पवंदो। आई मस्ट गो देयर। मूंखे होॾां न वञिणो पवंदो। आई मस्ट नॉट गो देयर। छा मूंखे होॾां वञिणो पवंदो? मस्ट आई गो देयर? क्वेश्चन मार्क। हिन खे खाधो पचाइणो पवंदो। शी हैव टू कुक फूड। हिन खे खाधो न पचाइणो पवंदो। शी डज़ंट हैव टू कुक फूड। छा हिन खे खाधो पचाइणो पवंदो? डज़ शी हैव टू कुक फूड? छा हिन खे खाधो न पचाइणो पवंदो? डज़ंट शी हैव टू कुक फूड? क्वेश्चन मार्क। त आई होप तव्हांखे अॼु जो इहो लेक्चर क्लियर हूंदो। मस्ट ऐं हैव टू जो जेका यूज़ आहे, जेका इस्तेमालु आहे, उहो हाणे क्लियर हूंदो। त जेका बि तव्हांजा ॿिया कंफ्यूजन हुजे ऐं क्वेश्चन्स हूंदा उहो तव्हां कमेंट में ज़रूरु पुछिजो। पोइ अॼु जो टॉपिक जो ख़तमु हिते ई। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।